मुहर्रम हराम दौरान सिक्योरिटी जा सख्त इंतजाम कया विया आहिनि। मातमी रूटनि ते CCTV कैमराऊं लगाई वियूं आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे वकार मंगी। जी, मुहर्रमुल हराम में अमन अमान की फिज़ा के कायम करने के लिए खैरपुर ज़िले इंतजामिया पारां जो आहे मातमी रूट से जो आहे 200 खां वधीक CCTV कैमरा नस्ब कयो जंहिंजो मॉनिटरिंग रूम डिप्टी कमिश्नर हाउस में जो आहे उते मुक़ररु कयो, जिते डिप्टी कमिश्नर मोहम्मद नईम सिंधु, असिस्टेंट कमिश्नर मिर्ज़ा वलीद बेग जो आहे उनखे ख़ुदि मॉनिटरिंग कराइनि, पाण उहे जो आहे मातमी रूटनि जा उन्हनि दौरा भी कया आहिनि ऐं जेके उते लॻियल CCTV कैमरा जेको आहे 24 कलाक उते जो आहे हाउस ते उन्हनि खे मॉनिटरिंग कराए। हिन वक़्तु असां सां जेको आहे असिस्टेंट कमिश्नर मिर्ज़ा वलीद बेग उहो मौजूदु आहे जैं खैरपुर शहर में हमेशा बेहतरी जे लाइ कमु कयो। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त खैरपुर शहर में मातमी रूटनि ते केतिरियूं कैमराऊं लॻियूं वयूं आहिनि ऐं जेको आहे मुहर्रमुल हराम जे दौरान सिक्योरिटी जो कीअं प्लान तश्कील ॾिनो उनसे वधीक ॻाल्हि ॿोल कंदा। खैरपुर जैसा कि आप जानते हैं मुहर्रमुल हराम के लिहाज से एक हसास डिस्ट्रिक्ट है, इसलिए इस हसासियत को मद्देनज़र रखते हुए एक तो जो 120 कैमराज हैं जो परमानेंट कंट्रोल रूम इस्टेब्लिश है डिप्टी कमिश्नर ऑफिस में, उसके अलावा 200 से ज़्यादा मज़ीद कैमरे इंस्टॉल किए गए हैं जिनकी मॉनिटरिंग ऑन द स्पॉट की जा रही है। इसका मकसद ये है ताकि मुहर्रमुल हराम के जुलूस के दौरान अगर कोई शख्स या कोई किसी भी वजह से बदअमनी पैदा करने की सूरत हाल पैदा की जाती है तो उसको फ़ौरन उसके ख़िलाफ़ एक्शन लिया जा सके, और इसलिए हमने परमानेंट कंट्रोल रूम के अलावा एडिशनल 200 कैमरे भी इंस्टॉल किए हैं। जी बिल्कुल, तो असिस्टेंट कमिश्नर मिर्ज़ा वलीद बेग की ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुनजो चवणु आहे 120 कैमरा अॻु में जेको आहे खैरपुर सिटी में लॻल आहिनि, जॾहिं त मुहर्रम हराम के मद्देनज़र रखंदे जेको आहे 200 वधीक जेके कैमरा उहे लॻायूं आहिनि त जीअं जेको आहे शहर में को बि अणंदड़ वाक़ियो पेश न अचे। मां डिप्टी कमिश्नर ख़ुदि जेको आहे असां हिन जी मॉनिटरिंग करे रहिया आहियूं।